खैरपुर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर कुंभलक गोड हाजी रमजान मेहरानी वासण बेवा औरत मिसवा सूमल मेहरानी जो पुट शायान मेहरानी समेत अवामी प्रेस क्लब कुंभ पहुंची एहतजाज कंदे दाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस उस्ताद नाज़िम मेहरानी 2.5 साल पहिरियां वफ़ात करे वियो हो। हिन वक्त मां बेवा औरत आहियां, मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि। मुंहिंजो ॾेर उस्ताद अज़म मेहरानी मुंहिंजे मुड़ुस जी पेंशन बि खाई वियो, घर जो सामान बि खपाए छॾियो अथसि। मुंहिंजे मुड़ुस जो घर कुंभ बेनज़ीर कॉलोनी आहे। मुंहिंजो ॾेर उस्ताद अज़म मेहरानी असांजो घर विकिरो करे रहियो आहे। मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि, असांखे घर मां कढण जे लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे हिननि मां जान जो ख़तरो आहे। एसएसपी खैरपुर नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। मूंखे हक़ मिले पंहिंजो मुड़ुस जो 2 साल थी आहिनि गुज़ारे विया आहिनि। पघार जी ख़बर न, कंहिं शइ जी ख़बर, चेक ते सयूं वठी वियो आहे। हाणे मुंहिंजो घर खपाइण जी कोशिशि था करनि। मुंहिंजा 7 ॿारनि मां कीअं पालियां? गॾिजी करे जेके ॿाहिरि आहिनि मूंखे चवंदा वञो, ऐं पीउ बि मुंहिंजी मदद नथो करे। उन फ़ोन कई, चई हेॾे हली अच। मां ॿार छॾे न ईंदमि। हाणे मूंखे पंहिंजो हक़ मिली वञे। जेका कुंभनि में जॻह आहे उहा मुंहिंजी को बि न वठे। मुंहिंजी खपाइण जी कोशिशि था करनि। मां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त चवनि था माना जॻह खपाईंदासीं असां, ऐं कागज़ बि मुंहिंजी जॻह जा उन वटि आहिनि। मुंहिंजे पंहिंजो मुड़ुसु जेको हुयो बीमार हुयो, का ख़बर कान हुयसि कंहिं शइ जी। दिमाग़ी चकर थियुसि, मां पाण गॾु वठी वेंदी हुअसि, कोई बि मदद न कंदो हो वठण साण जी। बीमारी सीमारी मां कई, मां साण हिनमहिल मां बेसहारा औरत बेवा काॾे वञा? मां 7 ॿार कीअं पालियां? हाणे मुंहिंजो सामान बि खणी वियो आहे, पखो खणी वियो आहे, टीवी खणी वियो आहे, मोटर खणी वियो आहे, वॉशिंग मशीन खणी वियो आहे। उनजो को पतो कोन्हे। पुछां थी मूंखे मुंहिंजो सामान काॾे आहे? वरी सुञातो आहे, उन ॾींहुं मां वई बि आहियां, फ़ोन बि कराई आहे, मूंखे पंहिंजो सामान मूंखे वापसि करे ॾियो। चए न, उन ॾे वई आहियां त उन्हनि चयो आहे त असांखे खपाइण जे लाइ ॾेई वियो आहे। मूंसां इंसाफ़ कयो, मुंहिंजो कोई कोन्हे को।